ज़हर ज़िंदगी ड्रामे जे शौक़ीन लाइ ज़हर ज़िंदगी ड्रामो जेके दोस्त शौक़ सां ॾिसंदा आहिनि ऐं पसंदि कंदा आहिनि उन्हनि लाइ हिकु नई ख़ुशख़बरी आहे। मां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदुमि त आख़िरकार ज़हर ज़िंदगी ड्रामो कहिड़े तारीख़ ते हलायो वेंदो। कुझु ॾींहं किस्तियूं ज़हर ज़िंदगी ड्रामे जूं न अची सघियूं आहिनि ऐं हिन वक़्तु दोस्त पुछा करे रहिया आहिनि त ज़हर ज़िंदगी ड्रामो आख़िरकार कॾहिं ईंदो। उन्हनि दोस्तनि खे मां हिन वीडियो में ॿुधाईंदुमि त आख़िरकार ज़हर ज़िंदगी ड्रामो कॾहिं हलायो वेंदो। पर दोस्तो असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो त महिरबानी करे हिन चैनल खे वधि में सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा ऐं लाइक कंदा। दोस्तो हिन वीडियोज़ खे फुल ॾिसंदा ऐं अध में न छॾे वञिजो हिन वीडियोज़ खे, या तव्हांखे ज़हर ज़िंदगी ड्रामे जी मालूमात मिली सघे। दोस्तो तव्हांजो वधीक टाइम नथा वठूं, हलूं था पंहिंजे मेन वीडियो जी तरह। दोस्तो हिन ड्रामे जी जेको आहे त मुकमल जेको असां जांच करे चुका आहियूं त ज़हर ज़िंदगी ड्रामो ईंदड़ सूमर जे ॾींहुं राति जो 8:15 ते सिंध TV चैनल ते हलायो वेंदो। दोस्तो इहा जेको आहे त मुकमल जांच कई आहे असां ऐं पकी ख़बर आहे त ज़हर ज़िंदगी ड्रामो सूमर ते जेको आहे त हलायो वेंदो। इन ड्रामे जूं किस्तियूं एडिट थींदियूं थी वञनि ऐं रिकॉर्डिंग बि हले थी ऐं जेको आहे सूमर ते ई ड्रामो हलायो वेंदो।